नाज़रीन, सिजावल ज़िले के सामुंडी इलाइक़नि में भी तूफ़ान का बचाव लाइ माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल करण जो सिलसिलो जारी है। जॾहिं त सॼे ज़िले में 16 कैंपूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि ऐं हिन वक़्त ताईं 8000 माण्हुनि खे हिफ़ाज़ती हंधनि ते मुंतक़िल कयो वियो आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे गफ़ूर पलीपोटरो। जी गफ़ूर जी, जीअं त अरबी समुंड में क़ाइमु थियल जेको सैलाबी तूफ़ान जेको अची रहियो आहे भाइपर जॉय जे हवाले सां, त उन जो रफ़्तार 160 किलोमीटर खां जे क़रीब जेको खां वधीक 160 किलोमीटर खां वधीक जे स्पीड सां जेको जारी आहे ऐं उन जो रुख जेको साहेली पट्टी सिंध न आहे ऐं उन साहेली पट्टी सिंध के जो उन जो डायरेक्ट टकरा जेको टुकरा थी रहियो आहे उहो साहेली पट्टी जे केटी बंदर ऐं शाह बंदर जेके ज़िला अचनि था उन में सिजावल ज़िलो, ठटो ज़िलो ऐं बदीन ज़िलो अचनि था। उन खे जेके बचाव जे लाइ सरकार पारां जेके उपाउ वरिता पिया वञनि उन में जेको अॼु सिजावल में जेको पंहिंजो कमिश्नर हैदराबाद जी अॻुवाणी में जेके मीटिंग थी रही आहे ऐं पाक फ़ौज जा जवान ऐं उन सां गॾोगॾु रेंजर्स, पाक नेवी, कोस्ट गार्ड जेके इदारा आहिनि उहे बि अलर्ट आहिनि। उन्हनि पंहिंजे रेस्क्यू जो कमु जारी रखियो आहे। हिन वक़्त ताईं जेके मिलियल अंग अखर मूजिबि 8000 माण्हू खां वधीक जेके उन खे मुख़्तलिफ़ कैंपनि में जेको शिफ्ट कयो वियो आहे ऐं उन्हनि कैंपनि जो तइदाद जेको हींअर फ़ोर ॿुधायो पियो वञे त 16 कैंपूं सिजावल ज़िले में क़ाइमु थी चुकियूं आहिनि, जेके मुख़्तलिफ़ डिग्री कॉलेज, गर्ल्स बॉइज़ ऐं उन सां गॾोगॾु जेके स्कूल्स आहिनि, हाई स्कूल हुजनि, मिडिल हुजनि, प्राइमरी हुजनि, उन खे ख़ाली कराए उन खे रहायो पियो वञे। उन खां सवाइ जेके उन्हनि खां वधीक तइदाद वधी थो वञे त उन्हनि खे अञा ॿियनि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते रखियो वेंदो ऐं उन्हनि कैंपनि में उन खे खाद खुराक सां गॾोगॾु मेडिकल जूं सहूलियतूं, पाणी जूं सहूलियतूं ऐं ॿी जेकी ज़िंदगी जूं सहूलियतूं उन खे मुहैया करण जे लाइ हुकूमत उन जे लाइ उपाउ वठी रही आहे। तव्हांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं त हिते जे हवाले सां जेकी माण्हू जो जेको रिलीफ हुयो, काफ़ी माण्हू जेके आहिनि से पंहिंजे ॻोठनि खे छॾण खां जेके या उन्हनि खां निकिरण खां इनकार करे रहिया आहिनि, पर तंहिं हूंदे बि जेको पाकिस्तान जेके इदारा आहिनि, पुलिस आहे या आर्मी जा इदारा आहिनि, उन्हनि खे ख़ाली करण में मसरूफ़ आहिनि ऐं उमेदु आहे त इहे जेके साहेली पट्टी ते जेके क़रीब जेके ॻोठ आहिनि उहे जल्दी ख़ाली थी वेंदा ऐं जेके तूफ़ान जेको अची रहियो आहे उन खे जेको सो ख़ैर सलामती सां हुकूमत पंहिंजा जेके उपाउ वठी रही आहे उन खे मोड़ ॾिनो वेंदो।